ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदालो। बिन कासम भरिसां बिजली जी तार में करंट लगण सबबि नींगर फौत थी वियो आहे। जोगी मोड़ वटि करंट लगण सबबि 8 वरें जो अदील सेठार फौत थी वियो। फौती नींगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदालो। ॿीहर बिन कासम भरिसां बिजली जी तार में करंट लगण सबबि नींगर फौत थी वियो आहे। जोगी मोड़ वटि करंट लगण सबबि 8 वरें जो अदील सेठार फौत थी वियो। फौती नींगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालो। फौती नींगर ॿुधायो वञे पियो त करंट लगण सबबि फौत थी वियो आहे। वारसनि में कोहराम मतल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। बिन कासम खां बिजली जी तार में करंट लगण सबबि नींगर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सज्जाद छजड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। सज्जाद अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायांव त जोगी मोड़ वेझो जेको आहे बिन कासम जे इलाइक़े में केले जी तार किरण सबबि जेको आहे 8 साला नींगर फौत थी वियो आहे। हादसो पेश आयो आहे। फौत थियल नींगर जी सुञाणप जेका आहे उहा 8 वरे जी अदील सेठार पुट जेको आहे पिंजल सेठार जे नाले तौर थी आहे। नींगर जी जेको आहे नींगर जेके शागिर्द हुयो KG2 जो MS स्कूल में पढ़ंदड़ हुयो। वाक़े वक़्तु जेको आहे पीउ जेको आहे पिंजल सेठार उहो मज़दूरी ते वियल हुयो। इलाइक़े वासियुनि हादसे बैदि फौरी तौर ते अदील सेठार खे जेको नींगर खे सिटी अस्पताल आंदो, पर वो सिटी अस्पताल पहुचण खां अॻु ई लाॾाणो करे वियो हो। फौती नींगर जे घर में लाश पहुचण ते कोहराम मतल आहे। संदसि पीउ पिंजल सेठार जो जेको आहे वजह सां ॻाल्हाईंदे चयो आहे त केलेक्टर जी नाहली सबबि जेको आहे मुंहिंजो मासूम बचिड़ो जेको आहे 8 साला नींगर फौत थियो आहे। ऐं आहे ॾींहुं रोज़ अहिड़ा वाक़िया मामूल मिलंदा आहिनि, पर केलेक्टर खे इंतज़ामिया जेको आहे तारूं तब्दील न थी करे रोज़ानो तारूं किरण जेको आहे मामूल आहिनि। ऐं गोंज जेको आहे मुंहिंजे घर में जेको आहे मुंहिंजो मासूम बचिड़ो अॼु फौत थी वियो आहे। केस जेको आहे केलेक्टर इंतज़ामिया जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वेंदो, जॾहिं त हिन महिल ताईं जेको आहे ख़्यालाती थाणे ते कंहिं क़िस्म जो अहिड़ो केस दाख़िल न थी सघियो आहे। पर वारसनि जे घरनि में कोहराम मतल आहे। वारसनि पारां ऐलान कयो वियो आहे त जीअं असां केलेक्टर खे मथां केस दाख़िल कराईंदासीं। जी सज्जाद अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।